नाजी शहरनि जा वीचार ॿुधा। शहरनि जो चवणु आहे त अॻु में ई महांगाई तमामु घणी हुई, मथां हुकूमत जेको आहे पेट्रोल ऐं LPG गैस जे अघनि में वाधि करे अवाम खे जेको आहे महांगाई जे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। इन्हनि जो मुतालबो आहे वफ़ाक़ी सरकार खां त हू अवाम खे थोरो घणो रिलीफ ॾियण लाइ अगर ये 150 का भी कर दे तो आवाम वो जब भी डलवाएगी, डलवाना थोड़ी छोड़ेगी। ये तो आवाम का सिर्फ फ़ायदा उठाते हैं ये, और क्या करते हैं। गरीब बंदा कुछ कर तो सकता नहीं है, तो ये उसी पे दबाव करते हैं। बस गवर्नमेंट वधाए छॾिया गवर्नमेंट जी पॉलिसी आहे। वरी त महांगाई थी वई आहे, गैस महांगी थी वई आहे, ग़रीब माण्हू ॾींहुं ब ॾींहुं पोइते पियो वञे। हाणे अलाह साईं रहम कंदो अवाम ते, अवाम जो त लाह निकिरी विया आहिनि। साईं असांखे उमेदु हिन माण्हू मां घणी हुई, लेकिन हीअ त उन्हनि खां बि 100 गुना चोर वॾो निकितो। ऐं हिन जा सभु जेके ATM आहिनि सभु चोर आहिनि, सभु अरबपती थी विया आहिनि। को माण्हू इन सां जेके मिनिस्टर आहिनि या जेके इन काबीना में को ग़रीब कोन्हे। अवां उन्हनि जा असासा ॾिसो, उन्हनि जी हालत ॾिसो, अव्हांखे ख़बर पइजी वेंदी कहिड़े टाइप जा माण्हू आहिनि। रोज़ बरोज़ ग़रीब माण्हू ग़रीब तर थींदो वञे, तकलीफ़ुनि में अची ईंदो वञे। न को पघारूं था वधाइनि, न को पेंशन था वधाइनि। माण्हू माली तौर ते ॾाढो परेशान आहे। पाकिस्तान जे अवाम खे अलाह साईं हिन मां आज़ादु करे हिन हुकूमत मां, ताकी माण्हू को बि सुख जो साह वठी सघनि। पेट्रोल सां ई सभु शयूं वाबस्ता आहिनि। पेट्रोल महांगो थींदो त असांजो सब्जियूं महांगियूं थी वेंदियूं, असांजे खाइण पीअण जूं शयूं महांगियूं थी वेंदियूं, असांजो ट्रांसपोर्ट जो सॼो सिस्टम दरम भरम थी वेंदो। ऐं ग़रीब माण्हूअ लाइ त हाणे इहो आहे त उनजी सैलरी तमामु घटि आहे ऐं पोइ उहो उनजो सफ़र ऐं गुज़र सफ़र तमामु घणो ॾुखियो आहे। इन लाइ असांजी पुरज़ोर अपील आहे हुकूमत पाकिस्तान खां ऐं करंट जेके बि असांजी अथॉरिटीज़ आहिनि त लिहाज़ा असां ते रहम कयो वञे ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि में वरी कमी आणे करे ऐं उनखे बरक़रार रखियो वञे त जीअं ग़रीब माण्हू जी ज़िंदगी जो गुज़र सफ़र बेहतर थी सके ऐं सुठी तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे सघे। ये नए साल पे आवाम को तोहफा दिया है गवर्नमेंट ने, क्या कह सकते हैं इस बारे में। सही, एक तरफ लॉकडाउन है, दूसरी तरफ ये मजदूरी करने नहीं देते, फिर ये पेट्रोल और महंगा कर दिया। गरीब आदमी तो रोज़ाना पिस रहा है। अभी घी तेल की कीमतें देखो ना, 250 रुपये किलो तेल हो गया है, 650 रुपये का आटा हो गया है। कहाँ जाए गरीब आदमी। मुतालबा क्या, उम्मीद तो कोई नज़र नहीं आती। मुतालबा ये गरीब आदमी को रिलीफ दिया जाए, गरीब आदमी के लिए कुछ ना कुछ किया जाए। नाज़रीन, हैदराबाद वासियुनि जा वीचार ॿुधा। हैदराबाद वासियुनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार नए साल ते अवाम खे रिलीफ ॾिए हा, पर उन अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां पेट्रोल ऐं LPG गैस महांगी करे अवाम खे महांगाई जो तोहफ़ो ॾिनो आहे। शहरियुनि जो मुतालबो आहे वफ़ाक़ी सरकार खां त हू अवाम खे रिलीफ फ़राहम करे, जीअं जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे पंहिंजो गुज़र बसर आसानी सां करे सघनि। कैमरामैन नियाज़ मल्हा सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।